नाज़रीन ज़िक्र कयूं पिया मुख़्तलिफ़ शहरनि में कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बनज़ीराबाद, लाड़काणो ऐं सखर डिवीज़न जे अक्सर शहरनि में चौमासे जो वसकारो थियो आहे ऐं 26 जुलाई ताईं ही स्पेल रहण जो मौसमियात खाते इम्कान ॿुधायो आहे ऐं ॿियो स्पेल जेको आहे, ॿियो जेको सिलसिलो आहे उहो 31 जुलाई खां दाख़िल थींदो ॿुधायो पियो वञे। बरसाति खां पोइ हर शहर हर पासो ॿुॾी वियो आहे। बरसाति जेकॾहिं माज़ी ॾींहुं भेट जी ॻाल्हि कजे त माज़ी ॾींहुं भेट में हेलोकी जेका बरसाति आहे उहा एॾी वॾी बरसाति न आहे, पर हर शहर ॿुॾी वियो आहे। नेकाल वारो जेको सिस्टम आहे उहो नाकार आहे, जंहिंजे करे उहो पाणी नेकाल नथो थिए। ॿिए पासे सां ज़रूरु इहा ॻाल्हि कंदासीं त असांजो इन्हिसार जेको आहे उहो ज़राअत ते आहे, त असांजी जेका ज़राअत आहे उनखे नुक़सानु पहुचे थो। मुमकिन आहे कुझु फ़सलुनि खे बरसाति खां पोइ फ़ाइदो बि पवे थो, पर जीअं हाणे खजनि जा बाग़ आहिनि या वणनि जो फ़सुलु आहे त उन्हनि खे या भाॼियूं आहिनि उन्हनि खे तमामु घणो नुक़सानु पहुचे थो। पाणी खोट वारो मामिलो बि ज़रूरु आहे ऐं वाहन ऐं शाख़ुनि खे घारा बि लॻनि पिया, उहा बि शइ ज़रूरु आहे। उते हाणे पाण जाइज़ो वठंदासीं त छा उते जेका टेक्निकली जेका इंतिज़ामिया आहे, आबपाशी खातो आहे, अमलदार आहिनि, उन्हनि जी का लापरवाही ऐं नेग्लिजेंसी आहे या के ॿिया मामला आहिनि, उन ते पाण ज़रूरु ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां राब्तो कयो आहे आबादगार अॻवान आहिनि ऐं सिंध आबादगार बोर्ड जा सीनियर नायब सदर आहिनि महमूद नवाज़ शाह साहब असांखे जॉइन कयो आहे। शाह साहब प्रोग्राम में भलीकार चवां थो। साईं मुंहिंजा महिरबानी, तव्हांजी महिरबानी। जी शाह साहब, कीअं पिया ॾिसो बरसाति जेका आहे उहा त रहमत आहे यकीनी तौर ते, पर कुझु फ़सलुनि जे लाइ, ज़राअत जे लाइ, कुझु जिन्सुनि जे लाइ जेको या उन स्टेज ते उहो फ़सुलु हुजे थो जंहिंमें उन जे लाइ उहा फ़ाइदेमंद बि हुजे थी त कॾहिं नुक़सानकार हुजे थी। जेका हेलोकी बरसाति आहे वणनि समेत खजुनि जा जेके बाग़ाई आहिनि उहे बि परेशान आहिनि खैरपुर में, ऐं भाॼियूं जेके उपायूं वञनि थियूं उहे बि माण्हू परेशान आहिनि। कीअं पिया ॾिसो सूरत हाल खे त हेलोकी बरसाति सां जेको नुक़सानु आहे ज़राअत जो उहो केतिरो थियो आहे ऐं कहिड़े हवाले सां थिए पियो? साईं तव्हांजी महिरबानी। तक़रीबन उन क़िस्म सां ई सिचुएशन हले पई जेका पोएं साल हली। ज़मीदार तमामु घणो परेशान हुआ। जस्ट हफ़्तो पहिरीं पाणी जे करे टू एन एक्सटेंट त जेके रोड़ी ऐं नारा किनाल में पाणी घटि पे खयो वियो त जेके पुछड़ियुनि जा ज़मीदार हुआ उहे परेशान हुआ रोटेशन जे करे ऐं माण्हू पाणी न पे पुॼाए सघिया। हाणे जेके मींहं जो ही जेको आख़िरी स्पेल आयो आहे, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे 2-3 ॾींहंनि में आयो आहे त हर को माण्हू तमामु घणो टिनल वेठो आहे ऐं माण्हू पंहिंजो एतिरो त परेशान आहे त हुनखे सम्झ में ॻाल्हि कान थी अचे त हीअ मींहं कंटिन्यू रहिया त ख़ुदा न ख़ास्ता को पोएं साल वारो सिनेरियो क्रिएट न थी वञे। हिन वक़्तु मुंहिंजे ख़्याल में जेको वॾे में वॾो नुक़सानु थियो आहे हेसि ताईं मींहनि जो, उहो खजूर जी फ़सुल खे तमामु घणो नुक़सानु थियो आहे। छो त उहा खजूर जी फ़सुल असांजी हींअर ज़मीदार ऐं वटां ऐं जेको ट्रेडर हूंदो आहे उन जे विच में सुकी घणी खजूर विकामबी आहे। असां वटि न स्टोरेज विझी रखण जूं जायूं आहिनि, न ई तकड़ी का डिहाइड्रेशन करण जूं जायूं आहिनि। इन करे असां वटि नुक़सान जो फैक्टर जेको आहे सो खजूर में तमामु घणो वधी वेंदो हलियो आहे। सो उते तमामु घणी परेशानी आहे ऐं हू थोरे मींहं खे बर्दाश्त न करे सघंदी आहे। पोएं साल कोई 80-90% खजूर खे नुक़सानु थी वियो हुयो हो। ऐं ॿिए नंबर ते ज़ाहिर सी ॻाल्हि आहे माण्हू फुटियूं थोरियूं आगाटियूं पोखियल आहिनि त काफ़ी जाइनि ते फुटी पूरी फुल टिड़ियल आहे सिंध में। उन मथां जे मींहुं पवे थो त उहा फुटियुनि जा वारा ख़तम था वञनि, वापारी रेट किरायो था छॾीनि ऐं पोयां जेको गोगड़ो आहे उन में कमज़ोरियूं अचियूं थियूं वञनि। बाक़ी जेको मेन ख़रीफ़ जो फ़सुलु आहे असां वटि कमंद जो, सारियुनि जो, उन खे त मींहं जो हेसि ताईं त फ़ाइदो ई पहुतो आहे। पोएं साल बि बसर ऐं टमाटनि जो फ़सुलु सिंध में ख़तमु थी वियो, जंहिंजे करे 350-400 रुपया रेट बि थी वियो हो। त अगरि हिन ताईं त शायदि मींहुं ठीकु आहे, पर हाणे जे मींहुं वधंदो वेंदो किन इलाइक़नि में अछा त उहे पॉकेट्स में हरे हरे शइ ख़राबु थियणु शुरू थींदियूं। सही। अच्छा शाह साहब, जीअं हाणे पाणी जी खोट जी ॻाल्हि कईसीं त बरसाति खां पोइ कुझु बहितरी ज़रूरु आई आहे, पर हिते पाण इहा शइ या इन ते ॻणती कयूं या इन ते इहो सुवाल त ज़रूरु उथे थो त जेके वाह ऐं शाखूं आहिनि उन्हनि में घारा पवनि पिया, जंहिंसां पिणु वधीक नुक़सानु थिए पियो। ॻोठनि जा ॻोठ ॿुॾी वञनि था, फ़सुल ॿुॾी वञनि था, तयारु फ़सुल ॿुॾी वञनि था, जंहिंजे करे जेके माण्हू आहिनि उहे परेशान आहिनि। त कुझु इलाइक़नि में वरी जीअं हाणे सिजावल आहे त उते आबादगार एहतजाज कनि पिया पाणी खोट ख़िलाफ़ु। त इहा सूरत हाल छाजे करे पैदा थी आहे? छा मिसमैनेजमेंट आहे, टेक्निकली को मामिलो आहे, पाणी जी खोट आहे? छाकाणि त दरिया में बि पाणी में चाढ़ आहे, मथे बि पाणी वधीक अची वियो आहे,
उन जे बावजूद बि पाणी जी खोट आहे, हिकिड़े पासे जेके घारा पवनि था उहो सूरत हाल बि साम्हूं आहे। हा साईं, असां वटि जेके इहे कमज़ोरियूं आहिनि कंहिं बि शइ खे संभाले हलाइण जूं, उहे कमज़ोरियूं असां वटि मौजूदु आहिनि। ऐं जंहिंजे करे तव्हां ॾिसो था त प्रॉपर मेंटेनेंस जो कमु न हुजण जे करे, प्रॉपर स्ट्रेटजी हुजण जे न करे घारा जेके आहिनि से पवनि पिया। हिन साल तव्हां ॾिसो त तव्हां वटि पाणी सरप्लस में अॻाटो आयो आहे। पोएं साल खां हिन वक़्तु पाणी असां वटि घणो अॻाटो आयो आहे। कोई लास्ट 15-20 बल्कि ईद खां पोइ खां वठी तक़रीबन असां वटि कोटड़ी बैराज ताईं पाणी पहुतल आहे। कोटड़ी बैराज डाउन स्ट्रीम असां वटि पाणी छॾियो पियो वञे। सो इहा ॻाल्हि हिन वक़्तु त मींहं खे बि तव्हां कढी छॾियो विचां। सजावल में बोर्ड आहे, सजावल में सॉरी का पाणी जी शिकायत आहे किन इलाइक़नि में, त उहा ॻाल्हि हिन वक़्तु सम्झ खां बिल्कुलु ॿाहिरि आहे। छो त अहिड़ी का पाणीअ जी अवेलेबिलिटी जे हिसाब सां का सूरत हाल थियणु न खपे। त इहा ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, इरीगेशन डिपार्टमेंट खे इन तरफ़ ज़रूरु तवजो ॾियणु खपे त उन इलाइक़नि में घटि में घटि पाणी त मौजूदु हुजे। सही। शाह साहब, अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी साहब बयानु जारी कयो आहे जंहिंमें हुन ॻणतीअ जो इज़हार कयो आहे ऐं चवे थो त बरसाति सबबु सिंध जी ज़राअत खे कापारी धकु रसियो आहे। ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब बि चूंडियल नुमाइंदनि खे ऐं जेके वज़ीर आहिनि उनखे पंहिंजे तकनि में रहण जी हिदायत कई आहे। इन अमल खे अव्हां कीअं था ॾिसो? साईं, कापारी धकु त तमामु लॻो आहे। इन खे त का कंहिंखे ॿुधाइण जी ज़रूरत कान्हे का, पर उन जो रिस्पॉन्स बि तमामु घणो कमज़ोर रहियो आहे। गुज़ारिश सिर्फ़ु इन में इहा आहे त जेके असां पोएं साल ग़लतियूं कयूं, छो त ही कुदरती शइ खे हर शइ जो जवाबु नथो ॾेई सघिजे, हर शइ जो को प्लानिंग नथी करे सघिजे। जेके मौसमी तब्दीलियुनि जे मसइलनि जे करे डिज़ास्टर थियनि पिया, उन्हनि खे मुंहुं ॾियणु ॾुखियो आहे। पर हिन वक़्तु बि वही करे का स्ट्रेटेजी प्लान कनि त मिसाल अगरि मींहं घणा था पवनि, पाणी मथे जमा थो थिए, त वरी पोएं सालनि वांगुरु उहे वाहन में पाणी विझी वरी पूछड़े जे इलाइक़नि खे त कोन भुड़ींदा। पर जे पाणी वधे थो उनखे पाणी खे कहिड़े पासे ड्रेन आउट करे सघिजे थो। छा असां वटि जेके पंहिंजा पाणी जा नेचुरल वहिकरा हुआ उन में का असां पोएं साल खां वठी इन साल ताईं का बहितरी आंदी आहे त नुक़सान खे कुझु घटि कयो वञे। सो उहे शयूं जेके आहिनि से अहम आहिनि। बाक़ी ही जेके रिस्पॉन्सिस आहिनि न त को वञी किथे वेही रहे, इहा सुठी ॻाल्हि आहे। पब्लिक जे नुमाइंदनि खे माण्हुनि जे विच में हुजणु खपे, पर अनफॉर्चुनेटली उहे कुझु हिन वक़्तु करे न सघंदा। ऐं इहे कम उहे आहिनि जेके असां पोयनि 6-8 महीननि खां साल खां चऊं पिया त सिंध खे हिन वक़्तु वॾो थ्रेट आहे क्लाइमेट चेंज जो, पाणीअ जे घटि थियण जो ऐं पाणीअ जे वधीक थियण जो। उन जे लाइ असां वटि पंहिंजो प्रॉपर स्ट्रेटजी, इंफ्रास्ट्रक्चर, गवर्नेंस, इहे 2-3 शयूं ज़रूरु इम्प्रूव करणियूं पवंदियूं ताकी इन जे नुक़साननि खे घटि कयो वञे। इन खे 100% क्लाइमेट प्रूफिंग नथी करे सघिजे। सही, वॾी महिरबानी शाह साहब, तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम जारी आहे, वठूं था ब्रेक।